अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अबदल फुला अबदल फुला कवल्लरुज़ी वस्सलातु वस्सलामु अला मन कान नबिय्या अलामल कान नबिय्यन व आदम बैनल मा'i वत्तीन वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व आलि बैतिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़र्न फ़ी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला तबर्रुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमिनस सलात व आतीनज़ ज़कात व आतीनज़ ज़कात व अतीनल्लाह व रसूला इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। वज़कुरुन मा युतला फ़ी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमा इन्नल्लाह कान लतीफ़न ख़बीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त महबूब असांजे मथां दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही वबारिक वसल्लिम अलैहि अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम
शहर पीरगोट माला सालार ऐं गिरदो नवाजा दोस्त मुसलमान भाइरो अल्लाह साईं जा तव्हां सां गुनाहगार ऐबदार ऐं बदकारनि जे मथां किरोड़े करम अरबे एहसान जंहिं तव्हां असांखे इन कलामुल्लाह जे कचहरीअ में विहारे करे कलामुल्लाह जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। अल्हम्दुलिल्लाह मां उन्हनि नियाणियुनि खे दिल जे गहराइनि सां लख लख मुबारकूं पेश थो कयां जिन खे अॼु अल्लाह महबूब मुस्तफ़ा जे इल्म सां नवाज़ियो। उन नियाणियुनि जे अबे अम्मा खे बि लख लख मुबारकूं आहिनि जिन जे बचड़नि खे अल्लाह रब्बुल आलमीन इन कलामुल्लाह ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ताज सां नवाज़ियो। उन्हनि उस्तादनि सगोरनि खे बि लख लख मुबारकबाद पेश थो कयां जिन जे महिनतुनि अॼु रंग लातो ऐं इन मदरसे जे मुआविरीन खे बि लख लख मुबारकूं जिन जे पैसे ऐं तावन सां हेॾो दीन जो कमु हली रहियो आहे। मां जे साम्हूं जेके आयतूं पढ़ियूं उन्हनि आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन कुझु औरतुनि सां ख़िताब कया आहिनि। मूंसां कुझु मसइला हूंदा आहिनि जेकॾहिं मर्दनि जा हक़ बयानु कंदा आहियूं त मायूं कावड़जी वेंदियूं आहिनि, मायुनि जा हक़ बयानु कंदा आहियूं त वरी मूं ते मर्द कावड़जी वेंदा आहिनि। पीउ माउ जा हक़ बयानु कंदा आहियूं त छोरा कावड़जी वेंदा आहिनि, छोरनि जा हक़ बयानु था कयूं त वरी पीउ माउ कावड़जी था वञनि। पर दिलि चवे थी अॼु अव्हां जे साम्हूं कुझु औरतुनि जे मुतालिक़ बयानु कजे छो त इंशा अल्लाह बयानात थींदा रहंदा। अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि आयतुनि जे अंदरि कुझु नंढनि खे चुप करे विहारे इन्हनि जो सरदार त अञा वरी वॾो वेठो आहे भरिसां, इहो इन्हनि जो बि सरदार आहे। चुप करे वियो न बचड़ा। अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो हुकुम फरमायो वकरन फी बुयूतिकुन्ना महबूबा, औरतुनि खे हुकुम कर त पंहिंजे घरनि में ज़िंदगी गुज़ारनि। वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला, ओ जीअं पहिरें जहालत वारे दौर में बेपर्दा थी घुमंदियूं रहंदियूं हुयूं, महबूब हुकुम करे त हाणे पहिरें जहालियत वारे दौर वांगुरु हार सिंगार करे बेपर्दा थी न घुमनि। व अक़िमिन सलात, औरतुनि खे चओ त निमाज़ जी पाबंदी कनि। व आतीन ज़कात, ज़कात बि अदा कनि। तव्हां जेकॾहिं चओ त औरतुनि जे मथां कहिड़ी ज़कात आहे, साईं मोहम्मद कासिम सुंगरो साहब ॿुधाईंदो आहे त मां जामशोर ॾे हिकिड़ो निकाह पढ़णु वियुमि। उन निकाह काबीने में छोकिरे जेका महर लिखाराए उन काबीने में उहा 80 तोला सोन। अवा घणा? 80 तोला सोन जंहिं छोकिरीअ खे मिलियो ॿियूं त रुलियूं, ॿियो को वठंदो ई कोन चवंदो वरी को जॾहिं 80 तोलो ॾे त पोइ वरी काथो निकाह करे। 7 तोला सोन ते ज़कात आहे। वातीन ज़कात, महबूब हुकुम करेन त ज़कात बि अदा कनि। वातीन अल्लाह व रसूलहू, मोमिननि जे औरतुनि खे चओ त अल्लाह जी बि इताअत कनि, अल्लाह जे रसूल जी बि इताअत कनि। वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा, महबूब चवे न पंहिंजे घरनि में क़ुरान पाक जी बि तिलावत कनि ऐं हदीस पाक जी बि तिलावत ऐं मुतालो कनि। वल हिकमत केतिरनि बुजुर्गनि महबूब मुस्तफ़ा जो फरमान लिखियो आहे, इन अल्लाह कान लतीफ़न ख़बीरा। अल्लाह लतीफ़न जो लफ़्ज़ फरमायो त महबूबा
मां वरी भी मेहरबान आ औरतुन जे मथा एतरा हक न रखिया आन जेतरा मर्दन ते मां मेहरबान आया पोते फरमायो खबीरा पर इया भी शे बुधाए छडेन त मां रब के जरी जरी खबर भी पवंदी तो मां वाइजन में चवंदो आ त जंहिं घर में औरत नेक आ वो घर जेरे ही जन्नत आ सो अबे अम्मा जे मथा जिन जूं न्याणियूं आलिमात थियूं उन अबे अम्मा जे मथां हाणे इहो फर्ज़ आहे त जेके बच्चन जा हकन बचड़ो जमे त नालो भलो रखेस पो न्याणी हुजे या छोकरो हुजे वडड़ा थियल उनके तालीम इस्लामी दीजे इस्लामी तालीम का बाद में जकने बचड़ा जवान थन त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाना त बचड़न के शादी करा छे तो अल्हम्दुलिल्लाह मां बार बार चवा तो उन अब्बे अम्मा के लख लख मुबारक हन जिन जो न्याणियों आलमात थियूं पर उन अब्बे अम्मा जे मथा वरी जिम्मेवारी भी बनजे थी पई त जकने रब सही तवा जे मथो हेडी मेहरबानी फरमाई आखिरी औलाद जो जो हक है वो भी अदा करनो पड़ो अल्लाह से निशल तवा असा के औरतुन जे हकन जे अदा करने की तौफीक अता फरमाए औरत अमर जो रूपा तभी रहमत या जन्नत या औरत भेण जो रूपा तभी रहमत या जेकर अमर जो रूपा त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल जन्नतु तात अक़दामिल उम्महात अमर जे रूप में औरत त महबूब फरमा अल्लाह जन्नत अम्मा जे कदमन में रखिया जेकर औरत अम्मा जे रूप में आ त महबूब मुस्तफा करीम फरमायो अल्लाह उन शख्स के मौत वारे टाइम ते कलमो नसीब न कंदो जेखा अम्मा नाराज आ हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज मुबारक मौजूद फरमाया अल्लाह उन शख्स के कदे भी मौत वारे टाइम ते कलमो नसीब न कंदो जेको अमर जी जल नाराज आ ये अब्बे जे ला लफ्ज इस्तेमाल न थिया अम्मा जे ला लफ्ज इस्तेमाल थिया हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा पिया अबो अम्मा रहमत आप अम्मा अन्या भी शया जेकन औरत भेण जो रूप आ पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन वकाफिल यतीम हाकज़ा यौमल क़ियामा फरमाता जंजो अबो वफात करे वियो पोयों भार भी छॾे वियो पोयों भेनर भी छॾे वियो हमरा जा पुटड़ा भी आहिनि उन जो न्याणियूं भी आहिनि पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो त पोइ वफ़ात करे वियो हाणे नींगर भी पोइते आहिनि न्याणियूं भी पोइते आहिनि फरमाया जिन भाउरनि पंहिंजे भेनरुनि खे पंहिंजे बचनि वांगुरु पालियो भेनरुनि खे बिस्मिल्लाह करे पालियो भेनरुनि जे जंहिं टाइम ते जवान थियूं अल्लाह जे नाले ते भेनरुनि जी शादी करे छॾियऊं पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्फाज़नि ते नज़र कर शरीयत जे अल्फाज़नि ते नज़र कर फरमाया भेनरुनि खे पंहिंजे अब्बे जे मिल्कियत मां हिसो था ॾियनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा जंहिं पंहिंजे भेण खे ख़ुशि रखियो क़यामत वारे ॾियारे मां मुस्तफा करीम सां जन्नत में कटो हूंदो जीअं आङुरियूं मुंहिंजियूं ॿई कठियूं आहिनि ये साईं जन अशद आंगुर ए विची आंगुर मथे करे फरमाइन था त जहे पंजे यतीमन बाहर भेणो के पालियो त क़यामत में ये गड्डो हुंदो जी मुजो आंगुरियूं कठियूं अज जुल्म जी इंतहा थी वया मा त वाज़न में सदाई चंदो ओ वडड़ो ओ वडड़ो हयाती में पंजे न्याण के हिस्सा दिनियो वणो ओ वडड़ो हयाती में पंजे न्याण जा पार लाथी वणो पोते छोकरन में का भी पक ना है ओ वल्लो अल्लाह जो तवा के हयाती भी दिनी आ सेहत भी दिनी आ तवा जे तमे सब कुछ आ न्याणे पंजे जा बार पाण ला थी वणो अल्लाह जाने तो केतन जाए ते डिठो से अबे जे मोए खां पो न्याणियूं दरपदर थी वे भाइरन भेनरन जो ख्याल ही न कयो असा चवंदा पोया वेठा साईं मीर मोहम्मद मीरक वारनि में हिकिड़ो फ़ैसिलो आयो जमीयत उलमा इस्लाम ज़िले जी कमेटी ठही आहे न फ़ैसिला जी कमेटी चेयरमैन साईं मीर साहबनि मेंबर उन जो मां बि आहियां हिकिड़ो फ़ैसिलो आयो अबे पंहिंजे हयातीअ में लिखी ॾिनो हो खातो ठाराए छॾियईं त मूंखे धीअ हिक बि कोन्हे पुटनि जो खातो कराए छॾियईं हालांकि 5 धीअर
जडे अबो पान न्याणिन ते जुल्म करे, अबो पान न्याणिन ते जुल्म करे त पोयन ते केड़ी मयार ओ वालिदैन ओ वल्लो ये न ते जो सुबाने न्याणी झोल खणी करे अल्लाह जे सामो भी करे चवे ओ अल्लाह जे अबे मुके दर पदर कयो, जे अबे मुझो ख्याल न कयो, जे अबे मुझो अशो मथो करे छड़ियो, जे अबे मुके बिलके त मां कुछ भी न ॾिनो, अल्लाह भारल मुके हाणे दर पदर करे छड़ियो, अल्लाह मुझे अबे जी कब्र जहन्नम जे खडन मां खडो बना, अल्लाह जहन्नम जे खडन मां खडो बना। न्याणी जा अल्लाह दुआ वारा भी लफ्ज कबूल कंदो आ त बदुआ वारा लफ्ज भी कबूल कंदो आ। अल्लाह जाने तो एदे मथे बुधायां अबो वफात करे वियो, अबे जे वफात करण खां बाद में भारन पंजे भेण हिक हुयन उनके घरों कढी छॾियऊं। भार 4-5 चैन 5 भारन गॾिजी भेण के मार भी ॾिनी त भेण के घरों भी कढी छॾियऊं। उहा वेचारी 5 भारन जी हिक भेण बुधायो तो 5 भारन जी हिक भेण हुई, अबे जे घरों निकरी वही भार उनके मार ॾेई कढी छॾियो। वेचारी अल्लाह जो नालो अल्लाह जे नाले ते लोला वठी करे खाईंदी आ। शाम जे टाइम ते अबे जे कब्र जे मथां बीह करे हे लफ़्ज़ चवे थी, अल्लाह इन अबे जी कब्र जन्नम जे खडन मां खडो बना, पाण तो वञी करे कब्र में सुतो आ, पुटन जे नाम ते सब कुछ करे वियो, मूंखे का शइ ॾेई न वियो, मां त दर पद लगी पया, मूंखे भार घर में रहण नथा ॾियनि। उन भेण जे बदुआ खां हो त कोन बची सघंदा, पर न्याणी जे लफ़्ज़नि जे करे अबे के भी ज़रूर अज़ाब थींदो। ये थोड़े त असां वॾा आजाद थी वियासीं, बस पोयां ॼाण पंहिंजा कम जा। असांखे पुटन जो बिल्डिंग भी याद, पुटन जे लाइ बैंक बैलेंस ठाहे थो, बिल्डिंग ठाहे थो, गाड़ियूं ठाहे थो, पुटन जे नौकरी ड्यूटी जे लाइ सोचे थो। न्याणी जूं ज़िंदगियूं तबाह थी वयूं, न्याणी जा शामता थी विया, अबे अम्मा खे परवाह न। ॿुधो ओ पीरगोट जे शहर जा मुसलमान, अल्लाह जाने तो मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह, मां तव्हांजो नंढो भाउ आहियां, मुंहिंजे लफ़्ज़नि खे तनक़ीद न समझो, मां तव्हांखे अर्ज़ु करण आयो आहियां, पंहिंजे बचन जी पार अथव, पंहिंजे बचन जी पार अथव। इहे न थिए जो क़यामत वारे ॾियारे पाक मुस्तफा करीम असांजे साम्हूं न्याणी जा हथ हुजनि, तव्हांजा गिरेबान हुजनि। इहे न थिए जो अॼु न्याणी नथी ॻाल्हाए सघे, अॼु न्याणी नथी कुशी सघई, मतां सुभाणे अहिड़ी जाइ ते न्याणीअ जी ज़बान खुलई को छॾाइण वारो न हो। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, औरत जे कॾहिं न्याणीअ जे रूप में आ, पाक मुस्तफा करीम फरमायो, हनी अल्लकुम अला बलातकुम, हनी अल्लकुम अला बलातकुम। फरमाइनि था, दुनिया वारा दुनिया तोखे पुटनि जे ॼमण ते मुबारकूं ॾींदई, मां महबूब मोहम्मद करीम तोखे न्याणियुनि जे ॼमण ते मुबारकूं ॾिनियूं थो वञाए। न्याणी जे ॼमण ते साईं मुबारक ॾिनी। असांखे पुट ॼमंदा ख़ुशियूं कंदा, जंहिं टाइम ते पुट ॼाओ 7 ॾींहं दोल वॼंदा, छटियूं थींदियूं, देगियूं लहंदियूं, पुट जे ॼमण ते यार जो चेहरो हसाज बसाज, घर में न्याणी ॼाई त यार जो रंग ई कारो थी वेंदो आहे। आ त कलामुल्लाह खां पुछा कयो, न्याणी जे ॼमण ते कंहिंजो रंग फिरी वेंदो हो। फरमाए वइज़ा बुशरा अहदुम बिल उनसा ज़ल्ल वजूह मुस्वद्दा, ज़ल्ल वजूह मुस्वद्दन व हुव कज़ीम। कुरान तो फरमाए मक्के पाक जा काफर, कुरान तो फरमाए मक्के पाक जा काफर, जॾहिं उन्हनि जे घर में न्याणी ॼमंदी त इमरान जो रंग ई कारो थी वेंदो। असां वटि में न्याणी ॼमे थी रंग कारो थी थो वञे। ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि, हिकिड़नि जे घर में न्याणी ॼाई रंग कारो थी वियो, ॿियनि जे घरनि में न्याणी ॼाई पुटनि खां वधीक ख़ुशी थी वई। तव्हां चवंदो कीअं? मां खोले चवंदो आहियां यार, पोइ उन ते कंहिंखे कावड़ लॻे त उनजी मर्ज़ी, पर मन अल्लाह राज़ी थी। जेके न्याणियुनि खे पैसनि ते खपाइनि था उहे ख़ुशियूं था कनि त छोरो रब ॾे ई न, सभु छोकिरियूं हुजनि। छोकिरो रब ॾे ई न, छड़ो छोकिरियूं। अल्लाह अकबर। पंहिंजे ई ज़िले खैरपुर में हिकु जाइ ते मां वाइज़ ते वियुमि, कच्चे जो इलाइक़ो हो, चइसि असांजे पाड़े में हिकिड़ो ॻोठु आहे,
हिकिड़ी न्याणी खपाए पहिरियों 7 लखनि में, पोइ न्याणी खपाए 9 लखनि में। अब 7 लख 9 लख न्याणी करे वियो, चवंदो त मूंखे पुट हुजनि। छोरो छा, छोरो एतिरो कमाए त कोन ॾींदो पीउ माउ खे। जवानो थियो जेको कमाए पोइ पाण जे तास लूडे होटल ते ख़र्चो कंदो, पीउ माउ खे काथे ॾींदो। अल्लाह असांजे मुस्लमाननि खे हया नसीब फरमाए। महबूब मुस्तफा करीम साईं जे मथां जिन जिन कलमो पढ़ियो आहे उहा पंहिंजे कलमे जी ज़िम्मेवारी निभाइनि। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया था, दुनिया वारा मां महबूब मोहम्मद करीम तव्हां के न्याणे जे जमा ते मुबारक ॾिनियूं थो वञा। ओ न्याणे जे जमा ते कावड़ करण वारा ख़ुश थी ख़ुश थी। हुजूर पाक फरमायो, अल्लाह जे औरत के पहिरियों न्याणी अता कई, उहा औरत ख़ुश नसीब आ। साईं त ख़ुश नसीबी जी मुबारक ॾिनी आहे। फरमाए त जंहिं औरत के पहिरियों न्याणी ॼाई उहा औरत ख़ुश नसीब आहे। ऐं जेकॾहिं औरत घरवारीअ जे रूप में आहे, अम्मा जो रूप हो हुकुम, भेण जो रूप हो हुकुम, न्याणी जो रूप हो हुकुम, पर जेकॾहिं घरवारी जो हुकुम आहे, रब कलामुल्लाह में भी फरमायो व आशिरूहुन्ना बिल मारूफ। ओ महबूब मोहम्मद करीम जी या रब करीम ऐलान त कर। साईं कहिड़ो ऐलान कयां, ऐलान करे न पंहिंजे उम्मत खे चओ मां रब जो हुकुम आहे त पंहिंजे घरनि सां भलो हलो। अब कुरान पाक ऐं महबूब पाण छा फरमायो, खैरुकुम खैरुकुम लिआली। महबूब फरमायो तमाम भले में भलो हुआ जेको पंहिंजे घर सां भलो थो हले। तमाम भले में भलो हुआ जेको पंहिंजे घर सां भलो थो हले। मां त दोस्तनि खे आवाज़ में चवंदो आहियां, असां दोस्तनि बाब जे मथां लाखों रुपया ख़र्च करण जे लाइ तयार, होटलनि ते वेठो आहे त 1000 रुपया ख़र्च करण जे लाइ तयार, अस्पताल में वेठो आहे दोस्त बाबनि खे ॾियण जे लाइ तयार, पर यार खे जॾहिं घरों ख़र्च घुरंदा त बरो चढ़ी वेंदो। ॻाल्हि सिधी कबी। दोस्तनि अहबाबनि ते पियो ख़र्च कंदो, होटलनि ते नवां होटल छलनि करे होटल निकितो कोन्हे, यार पातो कोन्हे, ॿाहिरि ख़र्च करण में दिलि ख़ुशि थींदी। बाक़ी घरों जेकॾहिं पैसा घुरियोसि पोइ सही ज़ाल सां क़ौमी झेड़ो शुरू। अल्लाह हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम हीअं बि फरमाइनि था, हिकिड़ी घरवारी आहे त बि अदुल इंसाफ़ करणो आहे, ॿ न त बि अदुल इंसाफ़। असांजे जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे 2 हूंदा ई त पोइ पहिरीं असां पियो हिसाब किताब पाड़ींदो न। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह जेकॾहिं कंहिं शख्स खे 2 घरवारियूं ॾिनियूं, फरमाइनि था अल्लाह जेकॾहिं कंहिं शख्स खे 2 घरवारियूं ॾिनियूं या ॿिनि खां मथो आहिनि, फरमाइनि था इंसाफ़ अदुल नथो करे, क़यामत वारे ॾियारे हिकिड़ो पासो हूंदुसि न। फरमाइनि जेकॾहिं घरवारियूं 1 खां मथे 10 अदुल इंसाफ़ नथो करे त हिकिड़ो पासो हूंदुसि कोन, अधरंगे वांगुरु चक। अल्लाह असांजे मर्दनि खे बि हया ॾे, औरतुनि खे बि हया ॾे। कई मुख्तसर अर्ज़ कंदो अल्लाह महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, हदीसुनि जो तर्जुमो कयां, ला यंज़ुरुल्लाहु इला इम्रातिन ला तशकुरु लिज़ौजिहा। पाक मुस्तफा करीम फरमाया, क़यामत वारे ॾियारे अल्लाह उन औरत ॾे रहमत वारे नज़र सां न निहारींदो जेका पंहिंजे मुड़ुस जो शुक्र नथी करे। अब पाण वटि ईअं हूंदो आहे, वीचारो मज़दूर पंहिंजे हाल आधार कमाए 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 जेका कमाए मिले अची घरवारी खे ॾे, पोइ बि लफ़्ज़ इहो चवंदसि मां पणजी आई आहियां त मां सुख जो ॾियारो त ॾिठो ई कोन। हिते खिलो था छो त पंहिंजे हक़ में ॻाल्हि आहे। हवा इहे न हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाता, जंहिं औरत पंहिंजे मुड़ुस जो शुक्र न कयो, क़यामत वारे ॾियारे अल्लाह उन औरत ॾे रहमत वारे नज़र सां निहारींदो ई न। वो तो वरी पाण सोचूं था शुक्र भी करे तो छाते जेको असां ॾेई ॾेई थकिजी पिया, उहो भी जग जहान खे ख़बर। पर हाणे दौर मटिजी वियो आहे, मथां अञा पाण पहिरें दौर ते हुजऊं। हाणे बाबा मथे मायुनि जी घणी थी हले, पाण मर्दनि जी थोरी थी हले। भई इहा त ॻाल्हि आहे न, सभु होशियार। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अय्युमा इमरातुल मातत व ज़ौजुहा राज़िन ला दखलतिल जन्नह। महबूब मुस्तफा करीम फरमायो, जेका औरत वफात करे वई मुड़ुस न खो राज़ी आ, पाक मुस्तफा करीम फरमाया जन्नत जी हक़दार आ।
औरत वफात करे वही मुर्सो न खो राजी फरमाता या जन्नत जी हकदार आ जन्नत में दाखिल थींदी ओ मुंहिंजा सुना कलमे पंदर मुसलमान जंहिं जात आवाज़ तो वञे मां ज़िम्मेवारी सां ॻाल्हायां थो पाक मुस्तफा करीम जे हदीस जो तर्जुमो कंदो आला तफ़सीर जे लाइ टाइम थोरो आहे हुज़ूर पाक फरमायो युस्तगफरु लिल मरातिल मुतिया लिज़ौजिहा कुल्ल शै फरमाता जेका औरत मुर्स जी वफादार आहे जेका औरत मुर्स जी फरमाबरदार आहे पाक मुस्तफा करीम फरमायो उन औरत जे लाइ हर शइ बख़्श जो अल्लाह खां पयूं थियूं दुआऊं घुरनि जेका औरत मुर्स जी फरमाबरदार आहे हर शइ उन औरत जे लाइ अल्लाह खां बख़्श जो दुआऊं थियूं घुरनि साईं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अल्लाहु अकबर ही तान फरमायो मछूं पाणीअ में दुआऊं थियूं घुरनि अतयूर फिल हवा पकी हवा में उन औरत जे लाइ दुआऊं था घुरनि मलाइकत फिस समा आसमान में मलाइका औरत जे लाइ दुआऊं घुरनि था बख़्श जूं जेका पंहिंजे मुर्स जी फरमाबरदार आहे ॻाल्हि सिंधी आहे अगलियूं फरमाबरदार तॾहिं थींदियूं जॾहिं तव्हां असां बि हक़ अदा कंदासीं छा ख्याल आहे हिते कंधु नथा लोॾियो अब हक़ अदा कयूं की न हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अरबाउन मिनल निसाए फिल जन्नह पाक मुस्तफा करीम फरमायो चार क़िस्म औरतुनि जा अहिड़ा अथव जेके जन्नत में वेंदा अफीफतुन कानियतुन लिल्लाहि व लिज़ौजिहा अफीफतुन तायतुन लिल्लाहि व लिज़ौजिहा फरमाइनि था पहिरियों नंबर औरत उहो क़िस्म जेके जन्नत में वेंदियूं फरमाइनि था पाक दामन अल्लाह ऐं पंहिंजे मुर्स जूं फरमाबरदार पाक दामन भी अल्लाह जी भी फरमा बरदार पंजे मुर्स जी भी फरमा बरदार ये औरतूं जन्नत में वेंदी बस मां तर्जुमो कंदो वञा त इन में समूरन में तफसील जे लाइ वक्त खपे साबरतुल कानियतुल बिल यसीर मा ज़ौजिहा हुजूर फरमा ॿियो क़िस्म अहिड़ो आहे जेका पंहिंजे मुर्स सां सब्र करण वारी आहे पंहिंजे मुर्स सां थोरे ते ई किनात करण वारी आहे हुजूर पाक फरमा इहा औरत भी जन्नत में वेंदी जेको मिले थो बिस्मिल्लाह करे किनात भी करे थी सब्र करे थी इहा औरत भी जन्नत में वेंदी फरमाया था टियों नंबर ज़ात हया इल्गाब ला ज़ौजुहा व हफिज़त नफ्सहा हुजूर फरमाया टियों क़िस्म उहे औरतूं जेके जन्नत में वेंदियूं हयादार छा हयादार इल्गाब ला ज़ौजुहा व हफिज़त नफ्सहा फरमाया था जेकॾहिं मुर्स ॿाहिरि हलियो वञे मुर्स जे पर पंहिंजे जान जी हिफ़ाज़त करे इहा औरत जन्नत में वेंदी इन त मुर्स आहे त मुसले तो लहे कन मुर्स वञे त हीअ बि बुरको खणे ईअं न मुर्स हुजे न हुजे जंहिं पंहिंजे जिस्म खे पाक रखियो महबूब फरमा इहो औरत जो क़िस्म भी जन्नत में वेंदो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था ॿिया चौथे नंबर मातन ला ज़ौजुहा वलहा औलाद सिगार फहबिसत नफ्सा अला औलादिहा व रब्बता वलम ततज़व्वज पाक मुस्तफा करीम फरमायो उहे औरतूं भी जन्नत में वेंदियूं जेजा नंढा ॿार हा मुर्स वफ़ात करे वियो बच्चन के बिस्मिल्लाह करे पालियो मुर्सन जे गैर मौजूदगी में पंहिंजे बच्चन के भी बिस्मिल्लाह करे पालियो पंहिंजे जान जी हिफाज़त कयूं बच्चन जे करे भी शादी न कयूं पाक मुस्तफा करीम फरमायो औरतुनि जो इहो क़िस्म भी जन्नत में वेंदो पंहिंजे बच्चन जे पालना जे करे अरबोन मिनन निसाए फिन्नार फरमायो वरी चार क़िस्म अहिड़ा आहिनि औरतुनि जा जेके जहन्नम में वेंदा इमरातुल बज़ियतुल लिसान अला ज़ौजिहा ला अफीफा फरमाया त पहिरियों नंबर उहे औरतूं जेके पंहिंजे ज़बाननि सां पंहिंजे मुर्सनि खे ईंदाइनि थियूं ज़बाननि जूं ख़राब लाफीफा पंहिंजे जिस्म जे पाकाई भी नथियूं रखनि पंहिंजे जिस्म खे पाक भी नथियूं रखनि पाक दामन ज़िंदगी नथियूं गुज़ारनि हिकु ज़बान जी ख़राब ॿियो पाक दामन औरत न आहे पाक मुस्तफा करीम फरमायो इहे औरतूं सिधो जहन्नम में वेंदियूं ॿियो नंबर महबूबा फरमा इमरातुन तुकल्लिफ ज़ौजहा मा ला युतीक फरमाया त उहे औरतूं भी जहन्नम में वेंदियूं मुर्स जे आमदनी खां वधीक उन मर्द खे मजबूर कनि
मर्द के एतरी कमाई ना है, एतरी ताकत ना है, हुन जो खर्च हुन को वधीक घुरन थियूं तंग कन थियूं। फरमाए ताकत को मथे ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वसहा। कलामुल्लाह में रब चयो, अल्लाह फरमाए तो मां हर एक के एतरी तकलीफ ॾींदो आहियां जेका ताकत हूंदी आहे, पर उहा औरत मुड़स के ताकत को वधीक तकलीफ ॾे थी। हुजूर फरमाए इहा औरत भी जन्नत में न वेंदी। इमरातुन ला तस्तरु नफ्सहा मिनर रिजाल तखरुजु मुतजब्बतबरजा। पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, टियों नंबर औरतूं जहन्नम में ईंदियूं जेके हार सिंगार करे बेपर्दा थी घुमन थियूं, पंहिंजे जान के धारल मर्दन खां नथियूं लिकाइन, पंहिंजो जिस्म नथियूं ढकनि, बेपर्दा थी करे घुमन थियूं। पर्दो अल्लाह खे भी प्यारो आहे, पर्दो अल्लाह जे नबीअ खे भी प्यारो आहे। अल्लाह असांजो सजणा, महबूब मुस्तफा करीम से असांजो सजणा। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चौथो नंबर उहे औरतूं जेके निमाज रोजे अल्लाह जे रसूल जे इताअत में का भी रगबत कोन्हे, न को अल्लाह जी फरमाबरदारी, न को अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी, न को पंहिंजे मुड़स जी फरमाबरदारी, न को अल्लाह जे अहकाम जी परवाह, न को कलाम अल्लाह जे अहकाम जी परवाह। पाक मुस्तफा के फरमाइए औरतूं भी जन्नत में न वेंदियूं। जी औरतुनि जो अल्लाह मकाम रखियो आहे, तीअं औरतुनि जे मथां ज़िम्मेवारी भी आहे। मां त ॾाढो ख़ुशि थींदो आहियां जो असांजे पूरे मुल्क में अल्लाह साईं न्याणियुनि जा इदारा खोलराए छॾिया आहिनि। सवन जे तादाद में न्याणियूं महबूब मुस्तफा करीम असांजो इल्म हासिल कनि थियूं पयूं, ऐं अल्हम्दुलिल्लाह तजुर्बो आहे जंहिं जात या आलिमात न्याणियूं पढ़ियलु वयूं उन घर में तब्दीली आई आहे। तव्हां भी वाइदो कयो त इंशा अल्लाह पंहिंजे न्याणियुनि खे दीनी तालीम पढ़ाईंदासीं। चओ जेकॾहिं पंहिंजे घरनि में तब्दीली आणी आहे, अल्लाह जे महिरबानी सां जंहिं घर में पर्दो न हो, लिखियल पढ़ियल न्याणी पाती, उन घर में पर्दो अची वियो। जाते निमाज न हुई, आलमात न्याणी पाती, उन जाते निमाज अची वई। जंहिं जाते फहाशी उरूद ते हुई, बेहयाई हुई, जॾहिं उहा लिखियल पढ़ियल न्याणी पाती, उते इस्लामी माहौल थियो। चओ त दाली तालीम जो असर आहे। वाइदो कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पाक पढ़ाईंदासीं, नबी इल्म पढ़ाईंदासीं। मां इन्हनि न्याणियुनि खे लख दिल जे गाराइण सां मुबारकबाद पेश थो कयां। उन जे वालिदैन खे, उन जे उस्तादनि खे। निमाज जो टाइम तकरीबन थियण वारो आहे। इंशाअल्लाह इहो प्रोग्राम शुरू थियो आहे, प्रोग्राम यको हलंदो रहंदो। अल्लाह मुंहिंजे अचण खे बि क़बूल फरमाए, अव्हां जे अचण खे बि क़बूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल